की जय। गाविंदे गोपाल की जय। हजार टेवियों ग्वालन जो मथुरा जे चोबन खां भोजन घुरण। श्री सुखदेव जे त राजा हिक दफ़े कृष्ण भगवान वन में वण जे छाया हेठि बीठो हो त ग्वाल बालन अची हथ जोड़े वेनती कयो त महाराज ॾाढी बुख लॻी आहे। तॾहिं श्री कृष्ण उन्हनि खे परियां धुओं ॾेखारे चयो त हुन जाइ ते कंस खां लिकी मथुरा जा चोबा यज्ञ कनि था, उन्हनि खां मुंहिंजे नाले ते वञी भोजन वठो। ग्वाल बाल डोड़ंदा होॾां विया ऐं श्री कृष्ण जे नाले उन्हनि खां भोजन घुरियाऊं। हुन अभिमानियुनि चयुनि त मूर्खो, तव्हांखे ख़बर न आहे त असीं ब्राह्मण आहियूं ऐं हीउ यज्ञ देवताउनि जे नाले आहे, तंहिं करे जेसिताईं यज्ञ पूरो न थींदो तेसिताईं तव्हांखे भोजन न मिलंदो। गवार कृष्ण खे वञी चओ त यज्ञ पूरो थिए पोइ अची प्रसाद वठिजांइ। ग्वालनि सारो हाल वञी मोहन मुरारीअ खे ॿुधायो। श्याम सुंदर चयो त उन्हनि मूर्खनि खे इहा ख़बर कान्हे त यज्ञ जो मालिक केरु आहे। बोल श्री नारायण भगवान की जय। पाण मालिक आहे भई, कृष्ण भॻवान मालिक आहे यज्ञ जो। इहा ख़बर कान्हे, उन्हनि मूर्खनि खे इहा ख़बर कान्हे त यज्ञ जो मालिक केरु आहे। चङो, हाणे अवां उन्हनि जे स्त्रियुनि खां वञी भोजन घुरियो। आज्ञा मञे ग्वाल स्त्रियुनि वटि विया ऐं कृष्ण जे वास्ते भोजन घुरियाऊं। उहे कृष्ण जो नालो ॿुधी 36 प्रकारनि जा भोजन थालनि में पाए कृष्ण ॾांहुं हलियूं। चोबन घणो ई झलियुनि पर उन्हनि जी हिक बि न ॿुधाऊं। हिकिड़े चोबे पंहिंजे स्त्रीअ खे झले वञी कोठीअ में पूरियो। उहे वीचारी कृष्ण कृष्ण पुकारे उते ई मरी वई। बोल श्री नारायण भगवान की जय। ॿियूं सभु स्त्रियूं कृष्ण वटि भोजन खणी आयूं ऐं हथ जोड़े चवण लॻियूं त नाथ, असांजा धन भाग आहिनि जो तव्हांजो दर्शन थियो। जंहिं मूर्त जो दर्शन योग्य न कपीशरनि खे बि दुर्लभ आहे। हे प्रभु, कोट जन्म जा पाप जो नाश थी विया। तॾहिं भॻवानु चयो त हे ब्राह्मणियूं, तव्हां मूंखे हथ न जोड़ियो। हाणे तव्हां पंहिंजनि पतियुनि वटि वञी आनंद करियो। तॾहिं स्त्री चयो त स्वामी, असां त घर ॿार त्यागे पंहिंजे पतियुनि सां विड़ी तव्हां वटि आयूं आहियूं। हाणे जेकॾहिं हू असांखे घर में अचणु न ॾिननि त पोइ असां काॾे वञूं। तॾहिं मोहन प्यारे मुरलीअ वारे चयो त हे ब्राह्मणियूं, पति खणी कहिड़ो बि हुजे, अंधो मंडो काणो कोजो लूलो लंगड़ो कोड़ियो, मतिलबु त कहिड़ो बि दुष्ट हुजे, पर स्त्रीअ जो धर्म आहे त उनखे ई पंहिंजो भॻवान ऐं मुक्तीअ जो दाता सम्झे। हाणे तॾहिं वञो, तव्हांजा प्राण प्यारा तव्हांखे कुझु बि न चवंदा। तॾहिं उन्हनि ब्राह्मणनि वेनती करे चयो त हे दीनानाथ, असीं वञूं थियूं पर असां सां गॾु हिकु स्त्री आई थिए, हुनखे पतीअ उफट मारे छॾियो। तॾहिं श्याम सुंदर उन्हनि खे पंहिंजो चतुर्भुज स्वरूप ॾेखारियो। बोल श्री नारायण भगवान की जय। जो ॾिसी सभु स्त्रियूं हैरान थी वियूं ऐं हुनखे चवणु लॻियूं त भेण, तूं धन आहीं, तूं असां खां बि अॻु मुक्ति पाती। होॾां चोबा बि पछताइण लॻा त असांजूं स्त्रियूं भॻवान आहिनि जिन श्याम सुंदर जो भॻवान आहे। असांजी स्त्रियूं भॻवान आहिनि जिन श्याम सुंदर जो साक्षात दर्शन करे जन्म मरण जो बंधन मिटायो। बोल श्री कृष्ण।